श्री कृष्ण भगवान त द्वापर में आयो ऐं उन अची करे दैतन जो काफ़ी दैतन खे मारी। साईं टेऊंराम कंहिंखे मारियो कोन। हुननि वरी पाखंड रूपी जेको कंस आहे, असांजे मन में जेको बेईमानी आहे, ठगी आहे, उल्टा वीचार आहिनि, इहे कंसनि खां वधीक आहिनि। जेके असांजे मन में खोटा वीचार अचनि था, असांजा जेके खोटा कर्म थियनि था, असांजा जेके खोटा ख्याल थियनि था, इन्हनि जी मुशाहिबत कई वई आहे त भई रावण सां या कंसनि सां कई वई आहे। भई कंस आहे, रावण आहे। चई अॻे त राम भॻवान तूं आयो ऐं हिकिड़ो ई रावण हो, हींअर त घर घर में रावण पैदा थी विया। हर कंहिंजा वीचार मलिन थी विया आहिनि। हर कंहिंजे ख्याल में खोट अची वियो आहे। हर कंहिंजा ख्याल गड़बड़ थी विया आहिनि ऐं माण्हुनि जे मन में बेईमानी, ठगी, पाखंड, खोड़ घर वधी वियो आहे। हाणे एतिरा रावण जो पैदा थिया तो घणा राम अची उन्हनि खे मारींदा, घणा कृष्ण भॻवान अचनि। पर साईं टेऊंराम महाराजनि संत थिया। संत उन्हनि जे अॻियां कोई इन्हनि जी ज़रूरत न हूंदी आहे। संतनि जे दरवाज़े ते वञिबो आहे त हिकिड़ो फ़ाइदो पवंदो आहे, जो माण्हूअ जे मन जो अभिमान रूपी रावण, अभिमान रूपी कंस इहो ख़तमु थी वेंदो।